माण्हू तमाम जा मरी थो वञे, सब खां अव्वल उन्ही माण्हू जे ज़ाती पैसनि मजा कफन वठण ज़रूरी आहे। उन्ही माण्हू जे ज़ाती पैसनि मजा न चाचो पैसा भरे, न मामो पैसा भरे, न सौट पैसा भरे, न मालोट पैसा भरे, पो भले लख ॾेई छॾनि, पर कफन जो पैसो उन्ही माण्हू जो ज़ाती हुजण खपे। जेकॾहिं ऐन टाइम ॿियो माण्हू वयो बि आहे, कपिड़ो वठी बि आयो आहे, ॿिए ॾिहाड़े पुछजे अदा केरु वयो हो, अदा मोहम्मद आशिक वयो हो या हाजी शाबान वयो हो, बाबा ही 1000 रुपया उन्ही माण्हू जे ज़ाती पैसनि वजा। या रसूल अल्लाह ॿियो छा? मुंहिंजे महबूब करीम फरमायो ॿियो उनजे दफन जो इंतजाम, मतलब सिरों वठण, कबर खोटाइण, कबर में दफन कराइण, जंहिं सवारी ते उन्ही मैयत खे खणी था वञो, उनजे तेल जो ख़र्चो, उनजे किराए जो ख़र्चो, उहो उन ज़ाती मैयत जे पैसनि मजा। माण्हू मरी वियो, कंहिंखां वञी करे कचूं सिरां खयूंसीं, हाणे उहो तव्हांजी बांह त कोन झलींदो। यार गॾु वेठा आहियूं हिते, सभई 5, 7, 8 क़ौमां वेठियूं आहिनि, ख़ुदा न ख़ास कंहिंजो ॾुख जो टाइम आयो, चवंदा बेड़ा फलाणे माण्हू वटि वियासीं, उन 500 सिरां कोन ॾिनियूं, ट्रैक्टर झले बीह रहियो, बांह झले बीह रहियो। मुंहिंजे महबूब करीम फरमायो उहो घुरे न घुरे लिहाज़ में तोखे मैयत जे ज़ाती पैसनि मजा उन सिरनि जा पैसा अदा करणा है।